99% रही करे पोइ बि कंहिंखे तकलीफ़ नथा ॾियूं तूं चई असांजे अमल में फ़र्क़ु आहे पर नाजाइज़ फ़ाइदो वठंदे त तुंहिंजे वॾनि खे बि ख़बर पइजी वेंदी त हाणे असां बि मुझे काबिल एहतराम के छो अल्लाह नबी पाक जी बचपन ही छो कुरान में बयान कई न समझंदो मां न पढ़ंदुसि जरूरी कोन्हे असां खुतबा पढ़ंदा वठूं तव्हां बसि रुगो लुत्फ़ वठो अगर इहो समझो तो खुदा नबी पाक जी बचपन ही कुरान में छो बयान जॾहिं त सवाइ शिया जे हर मकतब फिक्र वठ नबी पाक जी बचपन जो दीन सां को ताल्लुक ही कोन्हे सब ॻाल्हायो नबी पाक जे बचपन जो पीखे वारो टाइम झोलीअ वारो टाइम घुमण वारो टाइम यतीमी वारो टाइम इन सां दीन जो को ताल्लुक ही कोन्हे अल्लाह यो माज़ी मोहम्मद जो छो बयान कयो छा त पांच आशिक पंहिंजे माशूक खे मिलना पे ठेका वेठा है खाना पे नहीं असां तो के पालियो काचन जा खीर प्यार से मच्छू खारायूं से बकर खारायो चुप कयो वेठा आयो यार ॻाल्हायो इन मतलब ई आहे जेको तू माण्हू खे बेवकूफ़ कयूं ॿुधाईंदो तो हुते जेको खाराए वरी तानो ॾे यादि करो कराए उनखे रज़ील चइबो आहे हो करीम आहे कमीना इनजो मक़सदु को ॿियो मौला तव्हांखे सलामत रखे हाणे मां सभु वज़ाहत करे नथो सघां जन क़ुरान खे माफ़ न कयो आहे त तव्हांखे माफ़ छा कंदा उम्मीद रखी वेठा आहियो तव्हांजी मर्ज़ी आहे यार घुरायो बि छा बराबरि वज़ियतूं न ॾियो सभिनी मुसलमाननि तर्जुमो कयो त तूं गुमराह हुए असां तोखे हिदायत ॾिनी मतलब छा त जे शिया क़ौम ज़मीन ते न हुजे हा त हिन दीन जो नक्शो अॼु ॿियो हुजे चुप कयो वेठा आहियो हिनजी वज़ाहत कयां छो थियो आहे इहो कंहिं कयो आहे शाम में दुकान खुलिया आयतुनि जी हदीसुनि जी रक़म मुक़ररु कई वई भला ॿियो छॾिया थो इन ॻाल्हि खे बि जेका तारीख़ इस्लाम हिन इस्लामी मुआशरे में असां ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि जे बच्चनि खे पढ़ाई थी वञे सचपच मूंखे हक़ आहे मेंबर ते चवण जो इहा ॾसे पई थी मुताले खां पोइ त हीअ काई शरीफ़ ख़ानदान जी लिखियल ई कोन्हे ॿार थी वेठा आहियो शरीफ़ ख़ानदान जी लिखियल हुजे त शरीफ़नि जी तौहीन न हुजे जेते कलमो दा पढ़ो उन्हें जी तौहीन नबी तो गुमराह हुए कुरान में लिखो थी हिकड़ो जिंदगी जो लम्हो दस नबी का गलती कई जे को नुक्स हुजे को ऐब काते कूड़ ॻाल्हायो जे काते अमानत में ख़यानत कई जे चुप कई वेठी न थकल हो तव्हांजी मर्ज़ी ओ मौलवी असाब उनखे चइबो आहे सीना फाटन था साहब उन्हनि खे चइबो आहे जेके टोलो करे वञी उम्मुल मोमिनीन खां गुस्ले जनाबत पुछनि अहिड़ो को ॾेखा त कॾहिं मोहम्मद ऐं अली कंहिं उस्ताद खां वुज़ू पुछो हुजे तुंहिंजे किताबनि जी वज़ाहत बि न पढ़नि तो असांखे गायूं पियो थो ॾिए ऐसी ताईं जो एॾो बेहोश थियो आहे जो हिन सवाल हिन मामले खां पोइ मुस्तफ़ा जी धीअ जी तौहीन कई पई वञे ओ चाहे मुल्क में मोहम्मद जे धीअ जी तौहीन थी उन में मुल्ला जे धीअनि जी इज़त न बचंदी यादि रखो त शराफ़त वारी ज़ुबान इस्तेमाल कयो आबादो शादरो मौला तव्हांखे सलामत रखे हाणे मां इहा ॻाल्हि कई त हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म पर तुंहिंजो इमाम क़ुरान जो वारसो हुयो उन्हें चो न ये हिन कमीने कयो ताक जो लिखियल आहे तर्जुमो मां पुछो नबी तू गुमनाम हुए असां तोखे ज़ाहिर कयोसीं हाणे तव्हां बि अॼु था ॿुधो शियनि जा पुट बि न था दाद न ॾियो आहे नबी तू गुमनाम हुए कंहिंखे ख़बर हुई त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जे खज़ाने खे तक़सीम करण वारो अल्लाह अबू तालिब जी औताक में मोकिलियो आहे
आबाद शाद नारो सुवेदारो जे जा पाण में ठहियल ई कोन न हिन मल ते मौलवी साहब मिनथू कयूं कचहरी कयो कि बुला साहब जी ता जा भई यही हाल हो पोर पोर मां छो पांजो वक्त दी अरे चैनी आयतुन के पढ़ो चैनी जो ताल्लुक नबी पाक जे बचपन सां है मां तो सवाल कर बैठो स्टेज ते त नबी पाक मोहम्मद जी बचपनी बयान छो कई जरे कुरान नाज़िल के 40 साल को पो काजे मर्जी माशाल्लाह स्कूल खोलियो मोहम्मद 45 सालन खां पोइ को 50 साल खां पोइ इंटर थियो को 55 साल खां पोइ को शागिर्द पल्ला जे पुठो पको थियो को भूख जे करे मोहम्मद जे स्कूल में दाखला वरतो को गुलामी में आजादी जो डटो बुधी अली जे तलवार जे चुप करे वेठा चमकाटन के ॾिसी करे त हाणे बचंदुसि त वई साहब हदीस बयान कई ना इन जी वजाहत भी कयो सोचयो नबी पाक एक मौला अली चयो देखो असा सा मोहब्बत करे उन्हीं सा मोहब्बत कयो तोड़े ता जे पियो मां जो कातल हुजे नी माना छा वो सा जो मां ना जो पी मां जो कातल था मोहब्बत करण जो चे चुप कई वेठा है काज मर्जिया नबी ऐं अली के खबर हुई ते मार का जन कलमा पया है कंजे पियो जो कातल लिया कंजे भा जो कातल लिया कंजे पुट जो कातल लिया तनी मोहम्मद ऐलान करे त पियो के छडे दिजो अली न छडजो तो सजे मजमून के तो यो समझो तो नबी पाक जी बचपन अल्लाह कुरान में छो बयान कई जरे काबिल जिक्र भी कोने दीन सा ताल्लुक भी कोने तबलीग भी कोने यारन यारी रखी कोने अज़वाजुल शादी कई आज मर्जी आबाद शाद रहो या नबी पाक जी बचपन अल्लाह चैन आयतुन में मुसलसल सिलसिले सा बयान इन जे करे कया त कलमो मोहम्मद ते पढ़ंदा मोहम्मद जे बचपनी मो हे कंदा कमीना ऐब काजी मर्जी आया असा जा ज़ाकिर मौलवी वजात कंदा ने पहिरी आयत जी तलम यजिद के यतीमन फआवा तू यतीम असा तो के पालियो माना अबू तालिब जे फैल खे अल्लाह पांजो फैल करार दिनो ऐसी ते पहुंचा हो ऐसी ते पहुंचा हो बस न अखियूं खोलियो इन जी माना या ना है त अबू तालिब जे को अमल खे अल्लाह पांजो फैल बयान कयो न खुदा या बचपनी बयान करे त सा तो के पालियो से माना अबू तालिब मोहम्मद के भाई के वाले प्यार में न पालियो हो मोहम्मद के पालन के लाए अबू तालिब जो इंतखाब मा अल्लाह कयो हो सब डाला केरी जरूरत है कि कमीने जे घर में आसिया जेड़ी मोमिना के मोकलन जी जे तो मूसा जे पालन जे लाए मां इंतखाब कयो आसिया बिनते मज़ाहिम जो मां पाजे माशूक महबूब मोहम्मद के पालन जे लाए इंतखाब कयो अबू तालिब जो मोहम्मद के जाहिर करण जे लाए दुनिया जे सामो फजीलतों ऐलान तो अजबला नबी मैसर मौलूद जे आहिन कुरान तो चेत नबी तू गुमनाम हो तो के जाहिर करण वाला पियो ही पुट होया पियो भी सादिक सदी दो के वते पुट भी अमीन सदी दो के वते चुप कई बैठायो पियो घर हवाले कई थो दे पुट जान हवाले कई सुभान अल्लाह इनन के मुंतखब कयो मा अल्लाह वजदक आइलम फागना तू गरीब होए असा तो के गनी कयो से जेका तू माना मानू के तो पढ़ाए छा कयो अदार को तना भी सुधरो जवान अजकल कुरान ये पढ़ो तो वने अल्लाह मोकलो ये असाजे पियो जे खत में का हवा बदला बस जवान छो अहमियत जो कुरान के उलमा जे वेझो चुपो ता के
इल्म जो कदर पो आसमानी कोरसा सचल जे भई तका सिकदा था तो अल्लाह जे कलाम घर में पियो पुछो सी न था दे चवे छवे ये जो कुरान तो से तू गरीब है सा तो अमीर कयो से तू तो सब कुछ अल्लाह का दुआ मोहम्मद के अल्लाह अमीर कयो आगे हे न बड़े रगे पेड़े अमीर क्यों आजा बिस्मिल्लाह आज मर्जी मोहम्मद के अल्लाह पालो बाकी शरण के ये थेड़ी मोटो उठना सब चोंदा करा आयत में मोकन जो को मकसद है माना ये तीन आयत दसे थी तो खदीजतुल कुबरा की मुस्तफा जे घर वसाने दिला मुंतखब मा अल्लाह कयो इंतजाम अबू तालिब ये अब लिखाए छे बिस्मिल्लाह लिखाए और को न हिंदू ऐ बकड्यो से जने नबी सा शादी कई त बीबी जी उम्र 41 42 साल हुई नबी जी उम्र 24 साल हुई चुप पे बैठायो एक मुल्ला बेटा ने चवे ये इल्जाम लगा एनी क्यों तस्दीर यजीद यजीद ने घोड़े बांधे थे काबतुल्लाह में क्या तुम उसके साथ थे चुप कर बैठा मां ने जे पोयो सिद्ध लिखी मां फेसबुक पे तो जो लिखा था खदीजतुल कुबरा जब नबी से शादी उसकी उम्र 40 साल थी क्या तुम्हारी बहन उसके साथ थी दुनिया की लाका ये तो लिखी छड़ी जने खदीजतुल कुबरा मुस्तफा सा शादी कई बीबी जो मेरे 40 साल आई तो मानते असर पवे अगर मैं बशादू हुयस मां सवाल कर दो ता भी थका बैठा है ता जरूरत ही कोन गल याद करनी जे कोई ये चाहे खदीजतुल कुबरा जो अगर मैं बशादी हुई हूं चेस तो पाजे किताब को खोले दे मा तो जो मोरी थी तो जैसा पहली शादी सुने शोहर जो नालो बुधाए बैठा है उन जे पी जो नालो बुधाए बेशोहर जो नालो बुधाए उन जे पी जो जेकॾहिं नालो ही कोन्हे त इहा तौहीन आहे दुश्मनी आहे इहो तासुब ज़ाहिर करणो आहे को जो पुछे हेड़ो ना जॾहिं खदीजतुल कुबरा शादी कई त बीबीअ जी उमिरि 41 साल हुई जॾहिं असांजी नंढी उमिरि शादी कई उहा 6 सालनि में मोहम्मद सां चोपड़ी को कार पई इनजी को साथ करे था चुप कर बैठायो गालायो हेतन घर वार में हुंदे खदीजतुल कुबरा जे हुंदे काई मोहम्मद की शादी न हुई जरूरत न पई जॾहिं बीबी आयशा सां शादी पे कई त मोहम्मद जूं ॿियूं शादियूं भी हुयूं पोइ जॾहिं शादियूं भी हुयूं डुगर भी कोन हो आबाद एतिरो त घर वैरान हूंदो आहे लाचार इन करे नंढी उमिरि वारी वरती कोई पुछण वारो ही कोन्हे तू नबी पाक जी ॼाणी वाणी तो ही न हाणे मां ॻाल्हि कयां बस ॿीहर पर सिर्फ़ सिलसिलो इहो त मिलायो न खदीजतुल कुबरा ताईं हिन यतीम खे पहुचायो कई जवाब दे मुझे अबू तालिब आवाज़ बुलंद सलाम कलाक मौली पढ़ी तो वरी पो वरी अध कलाक पढ़े भाई माना साईं न हुजे तो सच्ची ॻाल्हि अज मां थकल न हुयुसि 2 कलाक ॿिया बि पढ़ा पर मुंहिंजो वाजिबुल एहतराम वेठो रुगो बस मां ॿिया सभु सां छॾे इहा ॻाल्हि कयां त मुसलमान सुन्नी शिया सूफी देवबंदी अहले हदीस अगे कुरान रखी ता को पूछा तो खदीजतुल कुबरा जो यतीम हुयो ने के को सुनांदो भी न हुयो यो मोहम्मद खदीजा ते पहुतो किया या खदीजतुल कुबरा मोहम्मद ते किया पहुतो इने में का जो अबू बकर जो किरदार हो हजरत उमर जो किरदार हो हजरत उस्मान जो किरदार हो अबू सुफियान जो किरदार हो बैठायो तला जो किरदार हो जुबैर जो किरदार हो अब्दुल्लाह बिन मसऊद जो किरदार हो अब्दुर्रहमान बिन औफ जो किरदार हो अंस बिन साबित जो किरदार हो अंस बिन मालिक जो किरदार हो जुबैर बिन अवाम जो जे दीन साहब मजबूत कयो
तयो बुधाए त जनाब खदीजतुल कुबरा तई हिन मोहम्मद के पहुंचाया केर हुयो तू तारीखी हैसियत सां रुगो पाजे किताबों में लिखा किए मोहम्मद पहुंचो असाजे बच्चन के गुमराह करण ला एकड़ी गाल करे सही नबी पाक वियो खदीजतुल कुबरा जे व्यापार सां पाजी मर्जी सां वो किए वियो हो रातो के थियो वो शहजादी जे राजी ठायो त मां बाबा को इजाजत वठी मां पढ़ा जरूर पढ़ूं नबी खदीजा वटके पहुतो खदीजा मोहम्मद वटके पहुती छो त साईं जे विलादत जो भी महीनो आ शहादत जो भी असा टिपिकल गालियूं करे सिलसिलो बयान ही नथा कयूं खबर ही कोन थी पे ताके भी किताब त वठणो कोने न को पढ़णो आ असा भी बयान न कयूं त असा जा बच्चा काने वजन अगते असा जे नस्ल जो इस्तेसाल पे तो थे ता भी खुशी में वडा नारा भी इस्तकबाल भी कया कसम तो पांजे बच्चन जो कोरस वनी पढ़ो कहीं दीनियात में पढ़े का पंजे ते का थे तुझे इमाम जो जिक्र आए इन प्यार लिखे वो तो छोड़ ना जे बच्चे असा जे डीपीसी कहीं तई नालो ही पांजे इमाम जो न बुधे यो केड़ी मोहब्बत कंदो यो केड़ी पैरवी कंदो ने के केर सेखारी एहतजाज कयो त इनन गालन ते अखियूं खोलियो त इनन गालन ते नस्लन जी खैर घुरो असा ते थोरो न कयो कायदे मोहतरम ता कुछ कोन तो घुरे ता जे दिफा जी जंग लड़दो तो अते इनिया उम्र में भी जेड़ो हाल हां उस्ताद बैठो मां पूछो तो वना हाने इमाम जो जिक्र त न थियो पर एकड़ी तो ही न कई वई आ पूछो उस्ताद को शय दर्जे जी दीनियात में अब्दुर्रहमान इब्न मुल्ज़िम मस्जिद को बाहर आया मस्जिद में अली शहीद न थियो यो केर बाहरो कोने सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन आ कहीं एहतजाज ही न कयो आ इना वदी कभी तो इन केड़ी आ अल्लामा इकबाल वाले को सवाल लिखा इस्लाम नाज में त देखो करबला जो वाक़या वो यहूदी साजिश इसो क्यों सब और जरे ता सा पढ़दा से तो जनाब अबू तालिब जो सबक हुंदो अबू मुतलब जो सबक हुंदो जनाब आमना जो सबक हुंदो हुयो जनाब अब्दुल्ला जो सबक हुंदो गाला जनाब फातिमा तो ज़हरा जो सबक हुंदो हुया न ये भला छो कदी हुयो आ वना घणा पे किताब में चल जा असा एक शय तो जेको असा के करणो और असा जी दी दई असा दुश्मनन जी तामीर कई आ दुश्मनन के मजबूत क्यों हमेशा पांजा बच्चा वठी के ठपारी मजबूत को तो जे के आले मोहम्मद दे दर्स प्रोग्राम मिशन जा दुश्मन है बे कुछ ही कोन तो बात आगे चवा लट्टो पट्टे वाली जो इने में चुप कर बैठा तो इमाम जी तो ही न पई थी मायो तो चवा के बैठा जवान इनने त घट में घट जज्बो पैदा थींदो इन्हीअ जे करे पन्ना घणा कोन पे थी विया मोहम्मद जे अबे जे सबक सा मोहम्मद जे अम्मा जे सबक सा जनाब फातिमा तो ज़हरा जे सबक सा ये 40 वारी यो कयो वयो आ छाजे करे कयो वयो आ त जेकरे अबू तालिब जो सबक सुन्नी या शिया वहाबी हुजे तो देवबंदी बच्चो जे को स्कूल में प्राइमरी में अबू तालिब जो सबक पढ़ी पे वने उन्हें के अबू सुफियान जो सबक वणे ही न पियो जेको फातिमा जो सबक पढ़ी पे वने वो पराए बियन जे धीर जी तारीफ ॿुधे गाल कई मुस्तफा के किए पहुंचायो कहीं पहुंचायो वज़ीर बुधायो गान कौन बुधाई दो जनाब खदीजा हरू ना नहीं मिसो कोई जो ता को दलील पूछे तो किए छो वो खानदान बियो वो शहजादी पांजे वादी थी ये को आम कोई नावाकिफ ठोक तो वनी न तो सके किए पहुंचो उदो जे राजी वेठायो जनाब खदीजतुल कुबरा जो पांजे दौर में तीन मुल्कन सा व्यापार हुंदो यमन मिस्र शाम गानी मर्जी जॾहिं ये काफिला वापस मोटन त ये कुरैश खानदान वाला खान जेके ज़ोई असां जा इमाम ते विच में था विझनि
इन्हनि छा गार ठाहे छॾिया, चुरूं ठाहे छॾियूं। उमिरि गारनि जो त बहानो हूंदो आहे। गार ठहियल हूंदा, जॾहिं काफ़िलो मोटंदो वापार तां त पोइ फुरींदा ख़दीजतुल कुबरा जे। हिन पंहिंजे सीनियर वज़ीरनि खे, सीनियर कामरनि खे घुराए त वापार त भलो थो थिए, पर इहो फुर जो थिए त पोइ वञनि छा लाइ काफ़िल? हिन खां बचाए के सभिनि चयो जे ॿियो ख़ानदान को फुरे त असां तोखे ॾंढ ॾियूं। कुरैश ॾाढा न असां खां 12 महीने असां वेंदा आहियूं काबतुल्लाह ॾे छेला बकर कोई खाइण, उहे बि तूं असांखे विञाईंदी आहे, असांजो वस कोन्हे। हिकिड़ो सीनियर कोई मुलाज़िम हुयुसि, ॾिसां त तव्हां ॿुधो केतिरो ॾिसी चई जेकॾहिं मके जे चोरनि खां पंहिंजी मिल्कियत बचाइणी थी त अबू तालिब खां सवा को बचाए ई न ॾींदो। तव्हांजी मर्ज़ी, मौला तव्हांखे सलामत रखे। तव्हांखे ख़बर आहे त सुन्नी किताब लिखियो आहे त हिन जे खज़ाने जूं चाबियूं खचर खणंदा हुआ। शिया कुतुब में आहे त न जंहिं जॻह ते काफ़िलो इहो लहंदो हो उते जेके शामियाना लॻंदा आहिनि, जूं रसियूं बि सोन जूं हूंदियूं, लकड़ा बि सोन जा हूंदा। सोन खोटी त कोन हुयसि, सोने लिफ़ाफ़े में ख़त लिखई, तव्हांजी मर्ज़ी आहे या सैयदी, चुप कई वेठा। हाय हाय अबू तालिब खे सैयद सॾण वारी जनाबे ख़दीजतुल कुबरा। तव्हांजी मर्ज़ी। ॿियो जुमिलो थो चवां, क़िबला जी मौजूदगी में नबी पाक 48 साल या 46 साल मोहम्मद वटि रहियो। ओ मुसलमानो, खुदा वास्ते मुंहिंजो जुमिलो ॿुधो। इन्हनि 46 या 45 सालनि में को किताब खणी आहे, जंहिं किताब में मुस्तफ़ा कॾहिं अबू तालिब जो नालो खणी चयो हुजे, या अबू तालिब हिकिड़ो किताब पंहिंजो खणी अच। अबू तालिब खे कॾहिं मोहम्मद नालो खणी सॼो हुजे, या मोहम्मद भाइटे खे कॾहिं भाइटो करे नालो खणी सॼो हुजे, या मोहम्मद जॾहिं अबू तालिब सॾु कंदो हो त या सैयदी, जॾहिं जनाब मुस्तफ़ा सॾींदो या अबद या अबी, ओ मुंहिंजा बाबा अबू तालिब चवंदो जी मुंहिंजा सरदार। अदब सेखारियो मोहम्मद खे न पुछो त अबू तालिब तो जन खे त ख़बर ई कोन। सरदार अबू तालिब, तू शरीफन जो सरदार आहे, मुंहिंजो माल फुरियूं था वञनि कुरैश, तोखो सवा कंहिंजी ॻाल्हि न मञींदा। कुरैशनि खे सॾायो, के 8 कबीला जनाब अबू तालिब सॾाए त चए चोरी कंदा त भले चल मौला भाई हूअं कहिड़ो असां वटि बाग़ आहे मके में, बुख कहिड़ी बुख छो था कयो, बुख था मरूं। चए पोइ बुख लही थी वञे, चए 2-3 ॾींहं रहो था कयो, वरी साॻी ॻाल्हि। चए चोरी छो था कयो ख़दीजतुल कुबरा जो माल, ख़दीजतुल कुबरा जे माल में हिसो छो था कयो? अलाए काॾे हलिया हेॾो पिंडाल भरियो पियो, उते बि ॿुधण जहिड़ा जुमिला आहिनि। ख़दीजतुल कुबरा जे माल में हिसो छो था कयो? छा पिया चओ तव्हां हिसो कयूं? तालिब हुसैन कंहिं चयो मां वटि अंधी बकरी आहे, कंहिं चयो मां वटि मंडी ॾाची आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे। कंहिं चयो 3 जॻहनि सां उठो आहे असांजो। अबू तालिब त चए तव्हांजो हिन सां सरोकार कोन्हे, लिस्ट ठाहियो, जंहिंजो जेतिरो आहे उहो खणी मां वटि पहुचायो। घर वेठे पंहिंजे तनासुब सां माल जे हिसे जो नफ़ो घर पहुचंदव। चोरी कयो त हथ वॾींदोसांव, चुप कयूं वेठा आहियो। जेकॾहिं अहिड़ो फार्मूलो मुआशी तो वटि आहे, घर वेठे असांखे नफ़ो पहुचे ऐं उहो ख़दीजतुल कुबरा जे माल वारो तनासुब वारो नफ़ो, इहो त न थींदो त हिन वारी बकरी जो जेको वॾे माल जो वॾो वापार में नफ़ो बि वधीक थींदो आहे, उहो हिसो तव्हांखे घर वेठे मिलंदो। जे अबू तालिब वाइदो था कयूं, फुर कंदा आहियूं जे असांखे अहिड़ो हिसो घर वेठे नफ़े मां वठी ॾिजे, पहरा न ॾियूं त असां अरब जा पुट ई न। जो माल बची वियो, जनाब ख़दीजतुल कुबरा ॾिसी चयो कोई न हुयो जेको मूंखे न लुटेरनि को छॾाए। हे सभु थी विया आहिनि थोरा सीनियर, मूंखे को पंहिंजे माल जे लाइ मुख़्तार ऐं मैनेजर बि उहो खपे। तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको हिन माहौल खां वाक़ुफ़ हुजे,
या गाल जरे मक्के जे सोए पई अबू तालिब तो चए जेकॾे मुखों सलाह वरतई त हिन माहौल जो वाक़ुफ़ न ॾींदो मां मां ॿिन्ही जहाननि जो वाक़ुफ़ न ॾियांसि त मां अबू तालिब ई जनाब खदीजतुल कुबरा जो ॿियो ख़त पहुतो अबू तालिब सरदार अबू तालिब मांखे पंहिंजे माल जे संभालण जे लाइ को अमीन खपे जाते जाते वेठा आहियो केरु खपे केरु खपे केरु खपे हिन मोहम्मद के 18 सालन या 17 सालन जी उम्र में अमीन सॾण वारो मुसलमान कोने जेको कलमे पाण खां पोइ डाचीअ जे पैसनि ते 30 दरहमनि ते मोहम्मद खां शाहिद घुरे इहो पक्को मुसलमान आहे हया बि नथो अचे इहो ख़ताम हुली वियो मके में अमीन घुरियो त सभु छा जेके उम्र रसीदा हुया कंद सुबुह थोड़ियूं ॾींदा अचनि मुरादी खानदान जो बुज़ुर्ग आहे सुभाणे क़िस्मत थी चमके मन अबू तालिब हिन खे मोकिले हे तमीमी खानदान जो पोड़ो आहे हे उन्नती खानदान जो चमो मुड़ुस आहे असां हिन खां वधीक त ॿियो कहिड़ो ईमानदार हे वठंदा जन कोढ़नि खे पटका बधाईंदा रसीदार कराईंदा पाक मुस्तफा ॾिसी थो जे छके छो वठी आया आहियो सरदार असां ॿुधो आहे त खदीजतुल कुबरा पंहिंजे माल संभालण जे लाइ तोखों अमीन घुरियो आहे हिननि जहिड़ो तजुर्बेकार को अमीन ई कोन्हे तुंहिंजे चुप जो कसम आहे सॼे बि ॾिठई खॿे बि ॾिठई साम्हूं बि ॾिठई पोइते बि ॾिठई अबू तालिब तो चए तव्हांजी नज़र में अमीन इहे आहिनि मां अबू तालिब खां जेकॾहिं घुरियो आहे त मूंखां घुरियो अथई मां अबू तालिब जी नज़र में मशरिक़ खां मग़रिब ताईं शिमाल खां जुनूब ताईं हिन मोहम्मद जहिड़ो मां अबू तालिब जे अक़ीदे में अमीन को आहे जुमलो पढ़ो हाणे मुस्तफा जो रवानो खत खणी ये वेठिया पंहिंजे तख्त बीमार ते हुई नौकर चौकीदारी ते हुया सभिनि जो त अबू तालिब को जेको तो घुरियो हुयो वो अचे पियो थो सीढ़ियुनि ते चलंदी जे मां मथे वेंदसि जंहिंमहिल अचे त ॿुधायो तुंहिंजे चुप जो कसम जे फज़ाइल सां प्यार थी ऐं शीयत सां वॾे में वॾो प्यारो ऐं सीनियर जो मुंशी हो जंहिंजो मैनेजर हुयो जंहिंजो नालो हुयो मैसरो न्यापो खणी थो चए वञी चओसि त आहियूं अबू तालिब जेको मोकिलियो उहो अचे पियो थो खदीजतुल कुबरा ॾिसे पई थी जे केरु थो अचे जे अबू तालिब जेको अमीन मोकिलियो आहे ॾिसी थी चओ मैसरा अमीन कोन थो अचे मुंहिंजे माल जो मुंहिंजे ख्वाबनि जो ताबीर पियो थो अचे ख्वाबनि में करे ईसा सां गॾु ॾिसंदी हुयसि करे मरियम सां गॾु ॾिसंदी हुयसि चुप कयो वेठा आहियो इलाही मोहम्मद वियो पहिरियों त मां तुंहिंजो दरवाज़ो बंदि कयो त मोहम्मद वियो छो मोहम्मद वियो कीअं मोहम्मद खे घुरायो कहीं पोइ किया वजह इल्लत इहा लिखी थी त वापसि नथो घणो पियुसि उन जे करे मोहम्मद सां शादी कई शर्म न थो अचे सदाईं कमीशन जे कढ ॿियो मोहम्मद वटि जमाल ई कोन हो ॿियो मोहम्मद जो जमा कमाल ई न हुयो मुस्तफा जा वॾा निज़ा सजा जा ज़ुल्फ कोन ॾिठा आहीं मां सां गल बसर मां तगा जूं अखियूं कोन ॾिठियूं आहीं मां जंत बल हवा जा लप कोन ॾिठा आहीं यबुल्ला फौक़ैदी जा हथ कोन ॾिठा आहीं फला वरत कला युमिनून हत्ता युहकमू फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा जा फैसला कौन बाबा को शाद अल्लाह का लफ्ज कैसे तुझे दिल मासरे तो विसार जाए ना बिस्मिल्लाह खदीजा थी च मुझे ख्वाबन जो ताबीर पे थो अचे माना छा सब जवान बैठा है बुजुर्ग बैठा है माना छा खदीजतुल कुबरा मोहम्मद जो अकल बिस्मिल्लाह कजे मशवरे सां न थियो हुयो कई ख़स्त बाइवायूं कई दरखास्त गुजार शहजादा वक़्त में हुया लेकिन बीबी जॾहिं ख्वाब ॾिठा न उन खां पोइ ऐलान करे छॾी मन्नत माने छॾी आहद करे छॾी बास बासे छॾी त ख़बरदार माने कोई दरखास्त न लिखे मां अहिड़ा अजीब ख्वाब ॾिठा आहिनि मां शादी हुन सां कंदसि या नबी हूंदो या इमाम हूंदो